क्वेश्चन नंबर 8 आहे इहो हल कंदासीं 1.4 मार्क्स जो। अचो त सिखूं। तव्हांजो को बि क्वेश्चन हुजे तव्हां मूंखे कमेंट में ॿुधायो, मां इनशाला कोशिशि कंदुसि तव्हांखे उन जो जवाबु ॾियां, ऐं जेकॾहिं ज़रूरी थियो त मां तव्हांखे वीडियो ठाहे उनखे सम्झाईंदुसि। सही आहे। ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। मां तव्हांजे लाइ कोशिशि थो कयां, ऐं दोस्तनि सां शेयर कयो, बाक़ी लाइक कयो जीअं त चैनल अॻिते वधे। ऐं सभिनी शागिर्दनि जीअं सिंधी मां पढ़नि था ऐं सभिनि खे ख़बर पइजी वञे सिंधी में असां वटि कंटेंट मौजूदु आहिनि यूट्यूब ते। सही आहे। ऐं जीअं आसानी सां पढ़ी सघनि, ऐं को मसइलो हुजे तव्हां सां मां हर वक़्तु गॾु आहियां। हा, ऐं इनशाला कोशिशि कंदुसि तव्हांखे बेलूस ऐं हर वक़्तु तव्हांजे लाइ तयारु थींदुसि। सही आहे। कोशिशि आहे त सिंध जा ॿार पढ़ी अॻिते वधनि। कहिड़े बि सब्जेक्ट जो तव्हांजो सुवालु हुजे तव्हां मूंसां करे सघो था कमेंट में। तव्हांखे को बि सम्झ में न अचे, को बि ॻाल्हि हुजे सब्जेक्ट जो, क्लास जो, तव्हां मूंखे पुछी सघो था। सही आहे। किताब जे हिसाब सां। ऐं कहिड़ो बि सुवालु हुजे, इवन तव्हांजो छहों त मां पढ़ायां थो, इवन तव्हांजो 6 खां वठी 10 ताईं जेके बि सुवाल आहिनि उहो मूंखे पुछी सघो था। सही आहे। उनजो पिक कढी मूंखे, या मुंहिंजो नंबर आहे तव्हां लिखी छॾियो 063 33 88 084। सही आहे। इन ते तव्हां कॉन्टेक्ट करे ऐं व्हाट्सअप करे मूंखां को बि सुवालु हल कराए सघो था। सही आहे। ऐं उन जो मां तव्हांखे वीडियो ठाहे मोकिलींदुसि, या तव्हांखे हल करे उनजो पिक मोकिलींदुसि। सही आहे। तव्हांजे पढ़ाइण लाइ, सिर्फ़ु तव्हांजे पढ़ाइण लाइ मां ही वीडियो ठाहियां थो। अचो त 8 सुवाल खे हल था कयूं। मश्क नंबर 1.4 क्वेश्चन 8 आहे असांजो। टे सॼा हिकु भाङे 2 ब्रैकेट क्लोज ज़रबिया 5 सॼा हिकु भाङे 3 काटू 10 सॼा 2 भाङे 5 ब्रैकेट क्लोज ज़रबिया 3 सॼा हिकु भाङे 8 काटू 6 सॼा हिकु भाङे 2 वंडिया 2 सॼा हिकु भाङे 6। हाणे ॿई नंढी डिंगी आहिनि, ॿई गॾु हल करे सघो था, पर नंढी डिंगीअ में पहिरियों असां वंडा हल कंदासीं, पोइ ज़रब हल कंदासीं। इहो यादि कजो। सही आहे। ब्रैकेट साॻिया आहिनि। हाणे हिननि खे सॼा पहिरियों सॼे ख़तमु कंदासीं। सही आहे। उबते अणपुर में आणींदासीं, मुर्कब अणपुर खे ख़तमु करे। हाणे जेको छेद हूंदो जेको सॼो हूंदो उन जे छेद जे हिसाब सां उनजो खोड़ पढ़ंदासीं। सही आहे। हाँ, 1 2 2 4 3 2 6 ऐं जेको अंश हूंदो उहो ऐड कंदासीं, प्लस कंदासीं। ऐं 6 में हिकु प्लस कंदासीं, घणा थींदा 7 7 भाङे 2 ज़रबिया। हाणे 15 15 हिकु 16 16 भाङे 3 10 5 50 50 2 52 52 भाङे 5 ज़रबिया। हाणे 3 8 24 24 हिकु 25 25 भाङे 8 काटू बेशक 12 12 हिकु 13 13 भाङे 2। हाणे वंड में मां तव्हांखे ॿुधायो हुयो त इन खे ज़रब करे अंश खे छेद में लिखंदासीं, छेद खे अंश में लिखंदासीं। हाणे असांजो छेद सम्झो पको आहे 6 आहे। हाणे अंश घणो थो अचे उहो ॾिसंदासीं। बेशक 12 12 हिकु 13 13 भाङे 6 भाङे 13। हाणे अचो त अॻिते हल कयूंसि। हाणे असांजो ॾिसो अहिड़ो अदद हुजे, पहिरियों ज़रब कंदासीं हिन में बि। हाणे ज़रब त पहिरीं ज़रब कंदासीं।
हाणे ज़रब में इहो आहे त अहिड़ो खोड़ो हुजे जो अणसिक छेद खे आम्हूं साम्हूं लॻे या क्रॉसिंग में लॻे। हाणे ॾिसूं था 2 ऐं 16 खे लॻे थो हा 2 खे 2 जो खोड़ो 1 दफ़ा 16 खे 8 दफ़ा सही आहे। हाणे को बि खोड़ो नथो लॻे ऐं अणसिक छेद खे आम्हूं साम्हूं ऐं क्रॉसिंग में नथो लॻे त पोइ छा कंदासीं अंश खे अंश सां ज़रब ॾींदासीं छेद खे छेद सां ज़रब ॾींदासीं 7 8 56 1 ट्रिक 3 काटू 52 भाङे 5 ज़रब या 25 भाङे 8 काटू। हाणे इन मां जेको प्रोडक्ट ईंदो उहो ॾिसंदासीं इन जो जेको जवाबु ईंदो उहो हिते लिखंदासीं। सही आहे। हाणे ॾिसूं था 13 जो खोड़ो 13 खे 1 दफ़ा 13 खे 1 दफ़ा 2 जो खोड़ो पाण खे 1 दफ़ा 6 खे 3 दफ़ा। हाणे 1 ट्रिक 3 अंश खे अंश सां ज़रब ॾींदासीं को बि खोड़ो अंश ऐं छेद खे आम्हूं साम्हूं या क्रॉसिंग में नथो लॻे पोइ छा कंदासीं अंश खे अंश सां ज़रब ॾींदासीं छेद खे छेद सां ज़रब ॾींदासीं 1 ट्रिक 3 3 भाङे 1। हाणे हिते असां इन जो बि नंढिया वञूं नंढिया वञूं बि कढंदासीं। वाधू काटू में छा कंदासीं वाधू काटू में असां नंढिया भञोबत कंदा आहियूं बाक़ी वंड में असां इन खे उबतो करे ज़रब में आणींदा आहियूं छेद खे अंश में लिखंदा आहियूं अंश खे छेद में लिखंदा आहियूं वंड जे साॼे पासे जे आदत खे। सही आहे। खावे पासे न वंड जे साॼे पासे आदत खे असां छेद खे अंश में लिखंदा आहियूं अंश खे छेद में लिखंदा आहियूं। हाणे छा कंदासीं वाधू काटू हुजे त पोइ असां नंढिया भञोबत कंदा आहियूं ज़रब में अहिड़ो खोड़ो हुजे जो आम्हूं साम्हूं या क्रॉसिंग में अंश ऐं छेद खे लॻे। बसि हीअ 3 4 ॻाल्हियूं आहिनि यादि कजो तव्हांखे इनशाला सवाल हल थींदा आसानी सां। हाणे 5 अहिड़ो खोड़ो जेको नंढो अदद आहे उहो वॾे अदद खे लॻे। हाणे 1 ट्रिक 2 ट्रिक 6 3 5 खे कोन थो लॻे पोइ 5 जो खोड़ो अॻिते वधाईंदासीं 1 5 5 10 10 खे बि 3 कोन थो लॻे 3 5 15 हा 15 खे लॻे थो पोइ असांजो 15 नंढी आम भञोबत थींदो। हिते जेको नंढो अदद आहे उहो वॾे अदद खे लॻे हा हिकु हर हिकु अदद खे लॻंदो 0 जे सवाइ 0 खे बि लॻंदो सॉरी हर हिकु अदद खे लॻंदो हिकु जो खोड़ो 8 असांजो नंढी आम भञोबत थियो। हाणे ॾिसंदासीं 3 घणा दफ़ा लॻे थो इन खे 15 खे 5 दफ़ा लॻे थो इन खे 5 सां ज़रब ॾींदासीं 5 खे 30 0 आयो 3 मथे 5 5 25 25 ऐं 3 28। हाणे त काटू जी निशानी आहे काटू जी निशानी 5 15 खे घणा दफ़ा लॻे थो 5 15 खे 3 दफ़ा लॻे थो इन खे 3 सां ज़रब ॾींदासीं 2 ट्रिक 6 5 ट्रिक 15 भैया। हाणे 8 खे घणा दफ़ा 1 दफ़ा लॻे थो पोइ 1 खे 25 सां ज़रब ॾींदासीं 25 ईंदो। हाणे 1 8 खे घणा दफ़ा 8 दफ़ा लॻे थो ऐं 1 खां 1 2 खां 2 3 खां 3 4 खां 4 5 खां 5 6 खां 6 7 खां 7 8 खां 8 हा 8 दफ़ा लॻे थो। हाणे इन खे 8 ट्रिक 24 इन खे ज़रब ॾींदासीं 8 सां 3 खे 8 ट्रिक 24। हाणे इन जो काटो कंदासीं 6 कट कंदासीं 0 मां कट कोन था थियनि 8 मां 1 वठी ॾींदासीं 0 खे 0 थींदो 10 10 मां 6 विया घणा बचिया 4। हाणे हिते 7 बचियो आहे 8 मां 1 वियो हाणे 7 मां 5 विया घणा बचिया 2 मां 1 वियो घणा बचिया 1 कट कंदासीं 1 बचो 1 भाङे 124 भाङे 15 हिते आहे असांजो ऐं 5 मां 24 में 1 बचो 1 भाङे 8। हाणे ॾिसंदासीं चौक जो खोड़ो इन खे 2 दफ़ा ऐं 3 चौक 12 1 चौक चौक 31। हाणे 31 भाङे 60 बचो आहे इहो
31 भाङे 15 ज़रबिया 1 भाङे 2। हाणे अहिड़ो खोड़ो हुजे जो अनसिंग क्षेत्र खे आम्हूं साम्हूं लॻे या क्रासियूं में लॻे, अहिड़ो को बि खोड़ो न आहे। पोइ छा कंदासीं, पोइ अंश खे अंश सां ज़रूरु ॾींदासीं, छेद खे छेद सां ज़रूरु ॾींदासीं। 1 31 31 बराबरि 31 भाङे 15 30। हाणे 31 घटि में घटि घणा अथव, हिकु दफ़ा लॻो, घणा बचिया, 1 बचियो 3। हीउ पंहिंजो थियो जवाबु। जेकॾहिं तव्हांखे हीअ सम्झ में कोन थो अचे त कीअं सॼा कढंदा आहिनि, मां पहिरें वीडियो ठाहिया आहिनि, उन्हनि खे ॾिसो। ऐं हिते मां तव्हांखे कहिड़ो बि सुवाल हुजे तव्हां कमेंट में पुछी सघो था। थैंक यू वेरी मच। ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो, दोस्तनि सां शेयर कयो, लाइक कयो वीडियो खे। तव्हां सां गॾु आहियां हमेशह। को बि क्वेश्चन हुजे तव्हां पुछी सघो था, 6 खां वठी 10 ताईं।